अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिसी रहे 4 JDO न्यूज़ ऐं वज़ीर उंदड़ नवाब शाह ख़बर शामिल कयूं था। AK डेयरी जी PMU अस्पताल जे मेडिकल वार्ड जे मरीज़नि जे वारसनि पारां सरकारी अस्पताल में क़ाइम RBC ब्लड बैंक पारां ॾिनल 20 ॾींहं पुराणो रत डॉक्टरनि पारां न लॻाइण डॉक्टरनि ऐं ब्लड बैंक जे स्टाफ जे रवैये ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे डॉक्टरनि पारां मरीज़ खे ताज़ो रत हणण लाइ चयो त असां अस्पताल में क़ाइम ब्लड बैंक वटि वियासीं, जिन हिकु फार्म ॾिनो ऐं चयो त भराए अचो ऐं ब्लड डोनर बि वठी अचो। असां उहो समूरो अमल पूरो करे जॾहिं आयासीं त असांखे चयो त 40 मिंटनि खां पोइ अची रत खणी वञो। असां उहो रत खणी वार्ड में आयासीं त डॉक्टरनि पारां मरीज़ खे रत न हयो वियो ऐं डॉक्टरनि चयो त रत पुराणो आहे। ब्लड बैंक वारे ॾे वियासीं त उन्हनि वरी असांखे चयो त वापसि न थींदो। असां ग़रीब ऐं बेपोच माण्हू काॾे वञूं? असां सां ज़ुल्म कयो पियो वञे, न दवाऊं थियूं मिलनि, न ई असांजे मरीज़नि ते ध्यानु ॾिनो थो वञे, उल्टो असांखे दड़का ऐं धमकियूं ॾियनि था। जो हमारा फ्रेश ब्लड लिया है वो हमको वापसी दें, ये ब्लड अपना वो वापसी लाए। हाँ सर। रही तो नवाब शाह जो है आखिरपुर मीरस को आया आहियां। तालको मुझे नारो है सुबह को 10 बजे को वठी ये को परेशान करे रखियो है। इन मुझे फ्रेश जो है माना पांचो रत कढी वो उन रखियो है उते बुझो नहीं मुझो संदो माना खून कढी माना मरीज़ सां अकेलो ही माण्हू आहियां। उन्होंने मुझे परेशान किया तुझे मरीज़ सीरियस है तो वन खून कढाया पांचो मां वियो पांचो खून कढी ॾिनो आहे उन्हनि खे। हुननि मूंखे उन बदिले में ही खून ॾिनो आहे। हिते खणी आयो आहियां। डॉक्टर चवंदा न ही महीनो पुराणो आहे ऐं ही तव्हांजे मरीज़ ते हलंदो त रिएक्शन थींदी। जे चढ़ाइणो आहे तव्हांखे त तव्हां पंहिंजी ज़िम्मेवारी ते चढ़ायो। ही कंहिं ॾिनो आहे तव्हांखे ब्लड? ही ब्लड ॾिनो आहे असांखे लेबॉरेटरी वारनि। कहिड़ी लेबॉरेटरी? ये सिविल अस्पताल जी जेका लेबॉरेटरी आहे न हुननि ॾिनो आहे। मां ज़िले नौशहर जो आहियां, ॻोठ अब्दुल कादिर शहर। सम्झी असांखे सुबुह खां वठी 10 बजे थेली चढ़ी आहे। हुननि जो कैनेडा मटायो, असां कैनेडा वरी नई लॻाई आहे। वरी हलंदे थेली बंदि थी वञे, वरी मां सरू करे जा उन्हनि खे हू हलाए वञनि, वरी 5 मिंट हले कान वरी बंदि थी वञे। सम्झी आख़िर शाम वारो जेको आहे नाइट ड्यूटी वारो उनजो त हिलाए छॾी हले ई कान, कारी थी वई आहे। आख़िर मूंखे लहराइणी पइजी वई आहे थेली। तव्हां किथां वरितो अथई? असां लेबॉरेटरी मां वरिती आहे। कहिड़ी लेबॉरेटरी? कोई आहे जेकी आहे सरकारी आहे, उन मां वरिती आहे असां। 4 JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो 4 JDO न्यूज़।